पहुतो आहियां ऐं दरावत जे हवाले सां जेको इशू थियो आहे सभिनी खां पहिरीं त ही पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ासि तौर ते सदर आसिफ अली ज़रदारी हिन डैम जो अॼु खां मूंखे लॻे 10 साल थी विया इंतज़ारु कयो हिते पाण आयो हो डैम जी साइड ते ऐं बरसातूं काफ़ी साल न थियूं हिन साल इहो डैम भरियो आहे जेकी मूंखे ॿुधाई वई इहा ॻाल्हि मां इरीगेशन वारनि खां वरिती आहे मलिक असद साहिब बि मूंखे ब्रीफिंग ॾिनी आहे हिते लोकल DC साहिब बि ॾिनी आहे त ही जेके आबादियूं हुयूं इन्हनि डैम जो जेको पॉन्ड जो आहे एरिया यानी डैम ठाहींदो त उन्हनि पोयां पाणी जमा थियण लाइ उन में ऐं इन्हनि जी ऑलरेडी जेकी अप्रूव्ड आहे कॉम्पनसेशन पर इन्हनि वरिती कोन छाकाणि जो चाहियूं पिया त असां हिते ई रहूं हाणे जॾहिं पाणी अची वियो आहे ऐं हुननि खे नुक़सानु थियो आहे हिकिड़ो त हुननि जी ज़मीन जी कॉम्पनसेशन बि उन्हनि खे ॾिबी ऑलरेडी अप्रूव्ड आहे मूंखे ॿुधायो वियो अथनि रहियो आहे उनजे अलावा घरनि जो जेको नुक़सानु थियो आहे हिते थियो आहे करचात में थियो आहे टोंग में थियो आहे मोल जे पासे थियो आहे उते सरकार सभिनी खे कॉम्पनसेशन ॾींदी हिकिड़ो ॿारड़ो अनफॉर्चुनेटली अफ़सोस थियो आहे हुनजी हिते हली वियो आहे डेथ थी आहे उनजी कॉम्पनसेशन सरकार ॾींदी सो हिकिड़ी कुदरती आज़माइश आहे जेकी रब जे तरफ़ां अचे थी इहो रब खां दुआ करे था सघूं त रहमत जी बारिश करे पर जॾहिं बरसाति थिए थी ऐं अहिड़ी आज़माइश अचे थी त हुकूमत सिंध पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत उनजा सभु नुमाइंदा असांजा मेंबरान उहे माण्हुनि सां गॾु बीठा हूंदा आहिनि कोशिशि कंदा आहिनि त जेतिरे हद ताईं मदद थी सघे ॿियो सवाल इहो त बरसाति पवंदी हाणे बुलाखन में त हिते बारनि जाबलूं नयूं आहिनि 8 वॾियूं नयूं आहिनि उन्हनि ते जेको पुलियूं कोन्हनि ऐं माण्हू जेके बरसाति हुजे त परेशान थींदा आहिनि ऐं अचवञ लाइ काफ़ी परेशानी नए बाराणा वॾे वॾी काफ़ी ॾींहं बि पवंदी हिन वक़्तु 5 ॾींहं खां वठी दूर हालकनि जो जेको समय पुर राब्तो जेको थाणे बुलाखान हैदराबाद ऐं कराची सां कटियल आहे इहो जिते बरसाती नाला अचनि था मां पाकिस्तान सिटी जी ॻाल्हि थो कयां पंजाब में ख़ैबर पख्तूनख्वा में सिंध में बलूचिस्तान में बरसाती नाला तमामु बरसातूं एॾियूं थींदियूं कोन हुयूं जॾहिं बि अचनि थियूं हाणे त वरी इहो जेको मौसमियाती तब्दीली पई थिए क्लाइमेट चेंज उनजी वजह सां बरसातूं वधीक थियूं अचनि त इहे रस्ता रक़बा आहिनि असां वटि उहे रिसोर्सिस तव्हांखे सिधो सिधो चवंदुसि कोन हूंदा त हर नाले ते पाकिस्तान जे या सिंध जे हर नाले ते हिकिड़ी पुल ठाहे सघे मूंखे हिते मलिक साहिबु ॿुधायो आहे 3 हिकिड़ी पुलियूं रिक्वेस्ट कई अथई त इहा हुकूमत ठाराए त जीअं माण्हुनि जो इहो जीअं तव्हां ॿुधायो था त रस्तो मुनक़ता थो थी वञे जॾहिं बरसातूं अचनि थियूं इंशाअल्लाह ताला हिन साल असां शुरूआत कंदासीं त हाणे बरसातूं मुंहिंजो ख़्यालु आहे जेको इहो क्लाइमेट चेंज जो आहे मौसमी तब्दीली वारी ॻाल्हि इहे वधीक ईंदियूं त असांजी पूरी कोशिशुनि ते इहे जेके इलाइक़ा आहिनि इहे असांजा यानी माण्हुनि खे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।